चैनल आसमानी चयो कश्मीर खातर टे जंगी विढ़ियूं 10 विढ़ियूं पयूं त बि हू विढ़ंदा। कश्मीर ऐं पाकिस्तान जो रिश्तो ख़त्म नथो थी सघे। कश्मीर कायम पाकिस्तान जो हिस्सो हो। अॼु बि आहे। पाकिस्तान भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ कश्मीर जी हिमायत जारी रखंदो। पाक फ़ौज मुकमल अज़्म साबित क़दमीअ सां क़ौम जी हाकमियत ऐं सरहदी सलामती जो दिफ़ा कंदी। कंहिं बि भारतीय अॻुवाई जो मोट रोड जवाब ॾिनो वेंदो। आर्मी चीफ पारां मुज़फ़राबाद जो दौरो, शहीदनि जी यादगार ते हाज़िरी। भारत और इसके खित्ते के बेहतरीन मफाद में यही है कि वो 5 अगस्त 2019 की सोच से बाहर निकले और अक़वाम मुत्तहिदा की सलामती काउंसिल की मंजूर करदा करारदादों पर अमल, कश्मीरियों और दुनिया से किए हुए अपने वादों को पूरा करते हुए तनाज़ा जम्मू कश्मीर पर बामानी और नतीजा खेज मुज़ाकरात की तरफ आए। पाकिस्तान ने हमेशा खित्ते और दुनिया में पायदार अमन, हमसायों से पुरअमन बकाए बामी के असूलों के मुताबिक रहने को इस रवैये को अपनाया है। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो त भारत कश्मीर मसइले बाबति फ़ैसिला तो ॻाल्हियूं करे। वालारल कश्मीर लाइ पाकिस्तान जी हिमायत में न घटिताई थी आहे न वरी थींदी। अॼोको ॾींहुं यादि ॾियारे थो त कश्मीर 5 अगस्त जहिड़नि क़दमनि सां भारत जो हिसो न बणिबो। हिते बि बहितर मुफ़ाद में आहे त भारत 5 अगस्त 2019 वारी सोच मां ॿाहिरि निकिरे। कश्मीर मसइले जो हल कंहिं जंग या ॾाढ सां न निकिरंदो। वज़ीर-ए-आज़म जो आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली में ख़िताब। शहबाज शरीफ़ मुज़फ़राबाद में शहीदनि जी यादगार ते हाज़िरी पिणु भरी। ऑल पार्टी सूरे कॉन्फ्रेंस जे अॻवाननि सां मुलाक़ात। सिंध समेत सॼे मुल्क में कश्मीरनि सां ॿधिये जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। ॿधिये तौरु 1 मिंट जी ख़ामोशी, मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं। कोहाला पुटवट इंसानी ज़ंजीर ठाहे कश्मीरनि सां ॿधिये जो इज़हार। अॻवाननि तरफ़ां वालारल कश्मीर तां भारतीय कब्ज़ो ख़त्म करण जो मुतालबो। सदर आसफली ज़रदारी जी चीनी हम मनसब शी जिनपिंग सां बीजिंग में मुलाक़ात। पाकिस्तान में चीनी शहरनि जी सिक्योरिटी, सीपेक मंसूबे ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। इन जे अज़ीम अवामी ऐवान आमद ते सदर आसफली ज़रदारी खे गौरव अफ़ानत पेश। सदर जी चीन जी नेशनल पीपल्स कांग्रेस कमेटी जे चेयरमैन सां बि मुलाक़ात। सदर आसफली ज़रदारी जी चीनी क़ौमी हीरोज़ जी यादगार ते पिणु हाज़िरी। सिंध हुकूमत चीनी कंपनियुनि खे सिंध में सीड़पकारी जी दावत ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सरबराही में सिंध सरकार जे वफ़द जी बीजिंग में मुख़्तलिफ़ कंपनियुनि जे इख्तियारनि सां मुलाक़ात। कराची सर्कुलर रेलवे, हरकोल एनर्जी, इलेक्ट्रिक बसुनि समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि ते ख़यालनि जी ॾेवट। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त उमीद आहे त चीनी कंपनियुनि जी टेक्नोलॉजी ऐं तजुर्बे सां तरक़ियाती क़दमनि में तेज़ी ईंदी। सिंध हुकूमत पारां हथियार पिटा कंदड़ ॾोहारनि जे कानूनी मदद जो ऐलान। सूबाई घर वज़ीर रियासत लंजा जो चवणु आहे त कंहिं बि बेगुनाह शख़्स खे केस में नामज़द न कयो वञे। फरियादी कंहिं बेगुनाह खे केस में मुलविस करणु चाहे थो त दबाव खे नज़रअंदाज करियो। ॾोह जी दुनिया छॾी मिलण जी कानून मदद सां गॾु ख़ानदारनि जी सार संभाल बि कई वेंदी। सूबाई घर वज़ीर रियासत लंजा जी सदारत हेठि सखर में अमन अमान बाबति इजलास। DIG सखर समेत ॿियनि जी शिरकत। IG सिंध गुलाम नबी मेमून कच्चे ऐं पके जे ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत करे छॾी। संदसि चवणु आहे त हाईवेज़ ते वारदातुनि खे रोकणो आहे। कच्चे ऐं पके में वेठल ॾोहारनि जे मददगारनि खे बख़्श नाहे करणो। ॾोहारनि ख़िलाफ़ हर क़िस्म जो हथियार इस्तेमालु करण जी इजाज़त हूंदी। अवाम जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ पुलिस जी कहिड़ी तरजीह आहे। IG सिंध जी सदारत हेठि मीर माथेले में अमन अमान जी सूरत हाल बाबति अहम इजलास। SSP घोटकी तरफ़ां ॾोहारनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग। हैदराबाद में वकीलनि ऐं पुलिस में छिकताण वधी वई। पुलिस अफ़सरनि ऐं एहलकारनि पंहिंजे SSP जी हिमायत में मोकल वठी छॾी। SSP हेडक्वार्टर ज़िले जे तहत DSPs ऐं 28 SHOs मोकल जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। थाणा केतिरनि ई कलाकनि खां ख़ाली। अफ़सरनि तरफ़ां मोकलुनि जी दरख़्वास्तूं जमा कराइण बैदि शहर पुलिस खां सवाइ हलणु लॻो। यूनिवर्सिटियुनि जे उस्ताद जी तंज़ीम फापो आसा सिंध जी यूनिवर्सिटियुनि में तदरीसी अमल जो बाइकॉट ख़त्म करे छॾियो। VCs जी मुक़ररनि जो तरीक़ेकार बदिलाइण ख़िलाफ़ एहतजाज जारी रखण जो ऐलान। सिंध असेंबली मां मंज़ूर थियल बिल खे अदालत में चैलेंज करण जो फ़ैसिलो। फापो आसा जो चवणु आहे त सिंध जी सभिनीनि यूनिवर्सिटियुनि में तदरीसी अमल सुभाणे खां बहाल कयो वेंदो।
इस्माइली बिरादरी जोड़ वंजाहो रूहानी पेशवा प्रिंस करीम आगा खान लाडाणो करे वियो। प्रिंस करीम आगा खान पुर्तगाल जी राजधानी लिस्बन में 88 वरनि जी ॼमार में दम ॾिनो। रिवायतुनि ते संदसि जानशीन ऐं इस्माइली बिरादरी जी 50 हाज़िर इमाम जी नामज़दगी प्रिंस करीम आगा खान जी वसीयत तहत थींदी। कुरम जिले में धुरिन हथियार जमा कराइण जो तरीक़ेकार कमिश्नर कोहाट वटि जमा कराए छॾियो। ज़िले इंतजामिया पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा हथियार जमा कराइण में मदद फराहम कंदा। दोहरी हुकूमत वटि जमा करायल हथियार पंहिंजी मर्ज़ी सां कंहिं बि वक़्तु ॾिसी सघंदियूं। धुरिन खे रुॻो कानूनी हथियार रखण जी इजाज़त हूंदी, जंहिं लाइ लाइसेंस हुकूमत जारी कंदी। बैरिस्टर सैफ जो चवणु आहे त ज़ाती हिफ़ाज़त लाइ हुकूमत धुरिन खे हथियारनि जा लाइसेंस जारी कंदी। बंकर ढहाइण वारो अमल जारी आहे। लखी वेझो ट्रैक्टर ट्राली और मोटरसाइकिल में टक्कर, बजना अजल जो शिकार। फौतन में आमिर कुरैशी, इरफान कुरैशी शामिल। जाम साहब जो शाह कमान जातल औरत जो लाश हथ पुलिस औरत जो लाश पीएमसी नवाब शाह मुंतकिल करे छॾियो। नसीराबाद में बदनी वापारी का फोर ऐं दुकान मां चोरी ख़िलाफ़ एहतजाज जो मुज़ाहिरो। थाणे अॻियां धरणो अॻवाणनि जो चवणु आहे त वापारी अकबर सोलंकी खां दौरान बीठल मोबाइल में मौजूद एहलकारनि का बि मुज़ाहमत न कई। पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे।